जीजा मूं बाबा सां ॻाल्हि कई हुई। बाबा खे 2 रिश्ता सुझनि था। जेकॾहिं साईं शादी जे लाइ राज़ी थिए थो त बाबा चए थो त वञी मां ॻाल्हाईंदमि। तूं छा थी सम्झे मरियम, उहे रिश्ता मिलंदा? जीजा साईं जो ॿुधी करे केरु रिश्ते खां इनकार कंदो। घर कीअं आहे ऐं छोकिरी कीअं आहे? मां तव्हांखे कहिड़ो मिसाल ॾियां जीजा? ईअं सम्झ त मां आहियां। छा तूं? न जीजा, मुंहिंजो मक़सदु त हिकिड़ी छोकिरी मुंहिंजी मासात आहे। उनजी शिकिल, मुआंडो ऐं तबियत मूं जहिड़ी अथसि। ठीकु आहे मरियम, मां राति साईं सां ॻाल्हाईंदसि। जेकॾहिं हू शादीअ लाइ राज़ी थिए थो त पोइ ॿई गॾिजी हलंदीसीं। भली जीजा, पहिरीं तूं गॾिजी हलजा, छोकिरी सां मिलजा। पहिरीं हुनजो इख़लाक़ ॾिसजा, पोइ हुनजे माउ पीउ सां मिलजा। सफ़ा ग़रीब आहिनि जीजा, बाक़ी छोकिरी सफ़ा सादी आहे जो सॼी ज़िंदगी तुंहिंजी ऐं साईं जी ड्यूटी ॾींदी। हा मरियम, इहो बि ॾिसी वठंदसि। रुगो साईं राज़ी थी पवे। हिन मिल्कियत जो वारिस घुरिजे त साईं खे राज़ी थियणो पवंदो। साईं खे मां राज़ी करे वठंदसि, पर छोकिरी सफ़ा सादी हुजे। किथे ईअं न थिए जो हिन घर जो माहौल बिगाड़े छॾे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।